डियर व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। उम्मीद आहे तव्हां सभु ख़ुशि ऐं खैरियत सां हूंदव। वेलकम टू Z2A एकेडमी। हियर इज़ आज़ाद अली। पाण अॼु डिस्कस कंदासीं मैट्रिक जे नई आयल किताब में जेका एक्सरसाइज आहे 17.1। इंशाल्लाह हिन खे बाक़ाइदा सां असीं सॉल्व कंदासीं। लेक्चर खे ॿुधण खां पोइ वधीक तव्हांखे यूट्यूब ते गूगल ते इंशाल्लाह सर्च करण जी ज़रूरत न पवंदी। सभिनी सेटनि खे असीं टेबुलर फॉर्म में लिखंदासीं, ठीकु आहे। कुछ सेट जेके आहिनि असांखे डिस्क्रिप्टिव फॉर्म में मिलियल आहिनि, कुछ सेट वरी असांखे सेट बिल्डर फॉर्म में मिलियल आहिनि। चवण जो मक़सदु जेके बि सेट आहिनि इन्हनि खे असीं टेबुलर फॉर्म में लिखंदासीं। मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां त असांजे लेक्चर खां ॿुधण खां पोइ तव्हांखे वधीक यूट्यूब ते गूगल ते सर्च करण जी इंशाल्लाह ज़रूरत न पवंदी। क्वेश्चन नंबर पहिरियों आहे, हीउ जेको सेट आहे इहो डिस्क्रिप्टिव फॉर्म में मिलियल आहे, असीं हिनखे टेबुलर फॉर्म में लिखंदासीं। चए थो सेट ऑफ ऑल इंटीजर्स बिटवीन -3 एंड +3। हिन सेट में चए थो अहिड़नि नंबर्स जो सेट आहे जेके इंटीजर सां वास्तो रखनि था, पर उहे इंटीजर्स जेके -3 ऐं +3 जे विच वारा इंटीजर्स। हाणे यादि रहणु खपे त इंटीजर्स असीं ज़ी सां लिखंदा आहियूं। टेबुलर फॉर्म में असीं हर हिकु जेको मेंबर आहे उनखे कामा सां अलॻि कंदा आहियूं, ठीकु आहे। हाणे -3 जे विच ते छा हूंदो आहे, -2 -1 0 +1 हे +2। हेॾे प्लस न ॾियूं को मसइलो कोन्हे, प्लस सम्झी वेंदी आहे, ठीकु आहे। हाणे ॾिसो, छो त इंटीजर्स जी सां ज़ाहिर कंदा आहियूं, हेॾे 0 हूंदो आहे त हेॾे +1 हेॾे +2 हेॾे ईअं अहिड़ी तरह हेॾे -1 अहिड़ी तरह हिते -2 इंटीजर्स ईअं हूंदा आहिनि, ठीकु आहे। पोइ जेके इंटीजर्स आहिनि इन में नेगेटिव बि हूंदा आहिनि, पॉज़िटिव बि हूंदा आहिनि, पर हिते त उहे असांखे नंबर्स खपनि जेके -3 ऐं +3 जे विच वारा हुजनि, ठीकु आहे। उमेदु आहे त हिन क्वेश्चन खे तव्हां सम्झी विया हूंदव। सेकंड जी तरफ़ वधंदासीं। बी, सेट ऑफ कंपोजिट नंबर्स <11। उहे मुरकिब अदद, कंपोजिट नंबर्स मीन्स मुरकिब अदद, पर उहे मुरकिब जेके 11 खां नंढा हुजनि। हाणे मुरकिब अदद असीं कंपोजिट नंबर साॻिए बी सां हिनखे लिखंदासीं। उहे हूंदा आहिनि जिन खे हिकु ऐं पंहिंजो पाण खां सवाइ ॿियो अदद बि वंडे, हिकु ऐं पंहिंजो पाण खां सवाइ ॿियो अदद बि उनखे पूरी तरह वंडे सघे, ठीकु आहे। जीअं मसलन पहिरियों अदद 4 हूंदो आहे, 6 8 9 10, 11 न ॾींदासीं, 11 खां नंढा छो त अचे थो, यानी 11 त मुरकिब अदद आहे बि न, ऐं 11 हुजे बि हा त बि असीं 11 जेकॾहिं चवे हा त 11 जे बराबरि लिखो त बि 11 सां न लिखो। यानी कंपोजिट नंबर्स कहिड़ा थी विया, 4 थी विया, 6 थी विया, 8 थी विया, 9 थी विया, 10 थी विया, इहे 11 खां नंढा आहिनि, ठीकु आहे। क्वेश्चन नंबर 3 जे तरफ़ वधंदासीं। सी बराबरि आहे x सच डेट x बिलोंग थो करे p सां, यानी x अहिड़नि एलिमेंट्स जो सेट आहे जंहिंजो वास्तो p सां आहे, यानी प्राइम नंबर सां आहे। पर प्राइम नंबर्स एंड माना उहे प्राइम नंबर्स जेके 5 खां वॾा हुजनि पर 13 जे बराबरि हुजनि या 13 खां नंढा हुजनि, यानी प्राइम नंबर्स कहिड़ा जेके 13 जे बराबरि हुजनि या 13 खां नंढा, ठीकु आहे। हाणे हीअ सी साॻी, ये ब्रैकेट प्राइम नंबर्स कहिड़ा 5 खां वधीक प्राइम नंबर्स कहिड़ो हूंदो आहे, 7 उन खां पोइ 7 खां पोइ घणो हूंदो आहे, 11 खां पोइ 13, छो त 13 जे चए थो या त 13 जे नंढा आहिनि या बराबरि आहिनि, या बराबरि आहिनि त असीं 13 बि लिखंदा आहियूं, हीअ 13, क्लियर आहे। क्वेश्चन नंबर 4 जे तरफ़ वधंदासीं। हीअ सफ़ा 16 क्वेश्चन आहे। हीअ जेको क्वेश्चन आहे GST में आयल आहे, ठीकु आहे। y बराबरि आहे डी ॾिसो क्वेश्चन नंबर हिन खे सम्झंदासीं। डी बराबरि आहे y सच डेट y बिलोंग थी करे ओ सां, यानी ऑड नंबर सां, एंड जेको y आहे उहो 7 खां त वॾो आहे पर 17 खां नंढो आहे। हाणे उहे 21 अदद जेके 7 खां छा हुजनि, वॾा हुजनि पर 17 खां नंढा हुजनि, उहो आड नंबर खे असीं ओ सां लिखंदा आहियूं, पर हिते डी सां लिखंदासीं, ठीकु आहे। हाणे आड नंबर्स कहिड़ा जेके 7 खां वॾा कहिड़ा आहिनि, 21 अदद 7 खां वॾा 9, 9 खां पोइ 11, 11 खां पोइ 13, 13 खां पोइ 15, 15 खां पोइ 17 न लिखंदासीं, छो त 17 जी चए थो नंढो 17 न लिखंदासीं, इहो इन जे करे चए थो 17 खां नंढा। अगरि जेकॾहिं चए विया या 17 जे हेठां लीक हुजे सां त पोइ असीं 17 बि हेॾे लिखूं, क्लियर आहे। क्वेश्चन नंबर 5 ॾिसो। ई बराबरि आहे ज़ी सच डेट, ज़ी जो वास्तो छा आहे, रियल नंबर सां आहे। मक़सदु इहो त ज़ी अहिड़नि नंबर्स जो सेट आहे जंहिंजो वास्तो रियल नंबर सां आहे, एंड उहे रियल नंबर्स जंहिंखे ज़ी खे स्क्वायर कयूं त ज़ी खे स्क्वायर कयूं जवाबु घणो अचे, 121 अचे। उहे आहिनि -11 ऐं +11, छो त ॿिया अहिड़ा रियल नंबर्स आहिनि ई कोन जिन खे स्क्वायर कयूं त जवाबु 121 अचे।
सिर्फ़ु -11 ऐं +11 आहिनि। हे उहे रियल नंबर्स आहिनि जिन खे स्क्वायर करण सां जवाबु 121 ईंदो। अहिड़ी तरह क्वेश्चन नंबर लास्ट आहे, ॾिसो सिंपल क्वेश्चन आहे। काफ़ी स्टूडेंट्स हिन खे हल करण में ग़लती कंदा, पर इनशाला असीं हिन खे सेकंडनि में सॉल्व कंदासीं। एफ बराबरि आहे एफ एज इट ॾिंगी शुरू, ठीकु आहे। हाणे चए थो पी सच डेट पी बिलोंग थो करे क्यू सां, यानी चवण जो मक़सदु इहो त पी अहिड़नि एलिमेंट्स जो सेट आहे जंहिंजो वास्तो क्यू यानी रेशनल नंबर्स आहे। छो जो रेशनल नंबर्स खे असीं क्यू सां ज़ाहिर कंदा आहियूं। एंड पर पी स्क्वायर बराबरि आहे -1 जे, ठीकु आहे। हाणे रेशनल नंबर्स में अहिड़ो कोई नंबर्स न आहे जंहिंखे स्क्वायर कयूं त जवाबु -1 अचे। तव्हां 1 था खणो त जेकॾहिं 1 खे स्क्वायर कंदो त जवाबु त बि 1 ईंदो, पर -1 न ईंदो। जेकॾहिं -1 आहे उनखे स्क्वायर कंदासीं त बि जवाबु 1 ईंदो, पर -1 कॾहिं बि न ईंदो। हाँ, अहिड़ो नंबर आहे पर उहो कॉम्प्लेक्स नंबर आहे जंहिंखे असीं आयोटा सां ज़ाहिर कंदा आहियूं। आयोटा स्क्वायर बराबरि हूंदो आहे -1 जे। सिर्फ़ु जेकॾहिं आयोटा लिखंदा आहियूं त इहो बराबरि थींदो आहे √-1 जे। ही कॉम्प्लेक्स नंबर आहिनि जिन जो वास्तो रियल नंबर सां थी सघे थो, कॉम्प्लेक्स नंबर सां थी सघे थो, पर रेशनल नंबर्स में इहो नंबर शामिलु कोन्हे। इन जे करे शामिलु न आहे त इहो छा थींदो, ख़ाली सेट थींदो। ख़ाली सेट खे लिखण जो इहो बि तरीक़ो आहे, हीअं बि तरीक़ो आहे, पर ताक़त वारी शइ हिकिड़ी ॿी बि ॿुधाए थो छॾियां। ख़ाली सेट खे असीं हीअं बि लिखंदा आहियूं। इहे प्लस पॉइंट अथव मुंहिंजी तरफ़ां। अगरि जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे, मां सभिनी ब्रदर्स ऐं सिस्टर्स खे इहा रिक्वेस्ट रखंदुमि असांजे चैनल खे सब्सक्राइब कनि, वीडियो खे लाइक कनि, कमेंट्स ज़रूरु कनि।